मोहब्बत सिंध रैली जे शहीदन के भेटा पेश करण लाइ अवामी तहरीक जो जलसो हुकूमत की कोशिशनि बावजूद अयाज़ लतीफ़ अली जो कारकुन जो वॾो अंग जलसेगाह पहुची वियो। मुख़्तलिफ़ शहरनि में क्रैकडाउन, केतिरे अॻवान गिरफ़्तार। शहीदन के भेटा पेश करण लाइ अवामी तहरीक जो जलसो अॼु ॾियारी में थी रहियो आहे। सरकार जी कोशिशनि बावजूद अवामी तहरीक जे सदर अयाज़ लतीफ़ अली जो कारकुन जो वॾो अंग जलसेगाह में पहुची वियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में क्रैकडाउन ऐं केतिरे अॻवान गिरफ़्तार। 22 मई ते कराची में सिंध सां मोहब्बत जे इज़हार तौरु निकितल रैली ते अञातल हथियारबंदनि जी फायरिंग में 3 औरतुनि समेत 14 ॼणा मारिजी विया हुआ। वाक़े में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ अवामी तहरीक पारां अॼु मंझंदि धारे ॾियारी में मोहब्बत सिंध ऐं शोहदाए ॾियारी जलसो रखियो वियो आहे। सिंध सरकार अवामी तहरीक खे जलसे जी इजाज़त ॾियण खां इनकार कंदे कराची जे समूरनि दाख़िली रस्तनि ते कंटेनर्स बीहारे ॾियारी वेंदड़ रोडनि खे सील करे छॾियो, जॾहिं सूबे में 5 ॾींहनि लाइ जलसनि जुलूसनि ते पाबंदी मड़ी वई आहे। गैरूर खाते पारां जारी कयल हुकुमनामे तहत सूबे में 5 ॾींहं ताईं 5 ऐं 5 खां वधीक माण्हुनि जे गॾु थियण जी पाबंदी लागू हूंदी। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे केटी न्यूज़ जे रिपोर्टर शकील सुमरे सां। जी शकील, छा सूरत हाल आहे हिन वक़्तु ॾियारी में ऐं ओवरऑल कराची जे उन्हनि रस्तनि ते जेके ॾियारी ॾांहुं वञनि पिया? जी सिकंदर, हिन वक़्तु ॾियारी जे गबोल पार्क में अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ अली जो अनवर सुमरो, आलिम शाह, मज़र राहू जो समेत मुख़्तलिफ़ जेके कारकुन आहिनि, सिंधियाणी तहरीक जे कारकुननि समेत अवामी तहरीक जे मुख़्तलिफ़ वॾे अंग में कारकुन पहुचणु शुरू थी विया आहिनि। सिटी अलायंस जा जेके कारकुन आहिनि उहे बि गबोल पार्क पहुची रहिया आहिनि, जेतोणीक सिंध हुकूमत ऐं कराची इंतज़ामिया तरफ़ां सॼे कराची शहर जे जेका दाख़िली रस्ता आहिनि उन्हनि ते कंटेनर रखी उन्हनि खे मुकमल तौर ते सील कयो वियो आहे। हुकूमती रुकावटुनि जे बावजूद बि वॾे अंग में कारकुन गबोल पार्क लियारी में पहुचणु शुरू थी विया आहिनि। कारकुननि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। अयाज़ लतीफ़ अली जो चवणु आहे त कारकुन गैर रवायती तौर ते रस्ता जेके आहिनि अख़्तियार करे वधि में वधि जलसे वारे हंधि पहुचनि ऐं उनजो चवणु आहे त अॼु गबोल पार्क में हर सूरत में जलसो थींदो। मोहब्बत सिंध रैली जेका 22 मई ते 3 औरतुनि समेत 16 ॼणा शहीद थिया हुआ, उन शहीदनि जी यादि में उन्हनि खे भेटा पेश करण जे लाइ अॼु शोहदाए जलसो गबोल पार्क में रखियो वियो आहे ऐं घरू खाते पारां 144 कलम लागू करे जलसनि जुलूसनि ते पाबंदी लागू कई वई आहे। पूरे शहर जे दाख़िली रस्तनि ते CM हाउस जो रस्तो हुजे, गवर्नर हाउस वारो रस्तो हुजे, नेटी जेटी पुल, शाहराह फैसल, II चंद्रीगढ़ रोड समेत लियारी जा जेके वेंदड़ रस्ता आहिनि समूरनि रस्तनि ते कंटेनर रखिया विया आहिनि। वॾे अंग में पुलिस जा अटाला उते मुक़ररु कया विया आहिनि। उनजे बावजूदि कारकुननि जो हिकु वॾो अंग गबोल पार्क पहुची चुको आहे। गबोल पार्क में जलसे जूं जेके तयारियूं आहिनि उहे मुकमल थी चुकियूं आहिनि। सिटी अलायंस जा कारकुन ऐं कॾहिं लियारी जा जेके रहवासी आहिनि उन्हनि पारां बि पूरी लियारी जे अंदरि इस्तक़बाली कैंपूं लॻायूं वियूं आहिनि ऐं उन्हनि इस्तक़बाली कैंपुनि में सिंधी ऐं बलोच क़ौमी गीत हली रहिया आहिनि। ऐं अॼु जेको जलसो थींदो उनखे अवामी तहरीक जो सरबराह रसूल अली अयाज़ लतीफ़ अली जो, अनवर सुमरो, सैयद आलिम शाह, मज़र राहू जो ऐं सिटी अलायंस जा जेके अॻवान आहिनि सानिया सईद समेत मुख़्तलिफ़ अॻवान उन जलसे खे ख़िताब कंदा ऐं जलसे जे सिलसिले में जेके सिक्योरिटी जा इंतज़ाम आहिनि आम तौर ते जॾहिं जलसो थींदो आहे त उते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया वेंदा आहिनि। पर अॼु जेका कराची में सिक्योरिटी जी सूरत हाल आहे उहो जलसे खे नाकाम बनाइण जे लाइ कंटेनर रखी पुलिस जा अटाला मुक़ररु करे कारकुननि खे रोकियो पियो वञे, छाकाणि त घरू खाते पारां 100 कलम 144 लागू कयो वियो हो। अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ अली जो चवणु आहे त हुनजो MPA तहत नज़रबंदी जा हुकुम जारी कया विया हुआ ऐं सॼी सिंध जे पुलिस खे हिदायतूं जारी कयूं वियूं त अवामी तहरीक जी मुंहुं समेत मर्कज़ी क़यादत खे गिरफ़्तार कयो वञे। पर असां गैर रवायती तौर ते मिनी बस, घोड़ा गाॾी ऐं ॿियनि सवारी ज़रिए हिते गबोल पार्क ते पहुचण में कामयाब थिया आहियूं। राति खां ई अवामी तहरीक जी मर्कज़ी क़यादत गबोल पार्क जे भर पासे पहुची चुकी हुई ऐं हाणे बि अयाज़ लतीफ़ अली जो गबोल पार्क में मौजूदु आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाक़नि खां कारकुननि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। शकील, इहो ॿुधायो त हिन जलसे जो टाइम छा ॿुधायो त केॾी महिल जलसो शुरू थींदो ऐं हींअर अव्हांखे छा पियो लॻे त जलसो बाक़ाइदगी सां केतिरी देरि में शुरू थींदो? सिकंदर, जलसे जो जेको टाइम मुक़ररु कयो वियो उहो 3 वॻे टाइम मुक़ररु कयो वियो, पर सुबुह सां ई कारकुननि जी आमद जो सिलसिलो जारी हुयो। हिन वक़्तु गबोल पार्क में वॾे अंग में कारकुन पहुची चुका आहिनि। जलसेगाह में कुर्सियूं रखायूं वियूं आहिनि, स्टेज ठाहियो वियो आहे, उते अवामी तहरीक ऐं सिटी अलायंस जा झंडा नज़र अची विया आहिनि, मुख़्तलिफ़ मुतालबनि वारा बैनर बि लॻाया विया आहिनि। 3 वॻे जलसे जी कार्रवाई शुरू थियणी हुई, पर इम्कान इहे आहिनि त जलसो जेको आहे उहो शाम जो शुरू थींदो, छाकाणि त सॼी सिंध मां जेके काफ़िला आहिनि
उहे मुख़्तलिफ़ रस्तनि तां रुकावटूं तोड़े गबोल पार्क पहुची रहिया आहिनि ऐं इम्कान इहो आहे त गबोल पार्क जो जेको जलसो आहे हुकूमती रुकावटुनि जे बावजूद बि उहो कामयाब थींदो, छाकाणि त हिन वक़्तु बि वॾो अंग कारकुननि जो गबोल पार्क पहुची चुको आहे। लियारी जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते इस्तक़बाली आजियाणी वारियूं कैंपूं लॻायूं वियूं आहिनि, जॾहिं त अवामी तहरीक जी मर्कज़ी क़यादत अयाज़ लतीफ़ फलीजे समेत उहा लियारी जे अंदरि मौजूदु आहे। वॾी महिरबानी मुंहिंजी शकील सुमरो असांखे अपडेट करे रहियो। नाज़रीन त अॼु मोहब्बत सिंध रैली जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ लियारी जे गबोल पार्क में जेको रिथियल जलसो आहे उनजे लाइ कारकुन वॾे अंग में पहुची विया आहिनि, जॾहिं त अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ फलीजो जलसे गाह वारे हंधि पहुची वियो आहे, जॾहिं त पुलिस मुख़्तलिफ़ जायुनि ते जेके लियारी जा रस्ता वञनि था, चंद्रीगढ़ रोड, नेठी जेती पुल, लियारी एक्सप्रेस वे, एम ए जनार रोड ते सिक्योरिटी तमामु सख़्तु सूरत हाल आहे। उते उन्हनि रस्तनि खे बंदि कयो वियो आहे ऐं उते जेके स्पेशली कारकुन था वञनि अवामी तहरीक जा उन्हनि खे रोकियो पियो वञे, जॾहिं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में छते ऐं हैदराबाद में गिरफ़्तारियूं कयूं वियूं आहिनि। इन हवाले सां मूंखे अपडेट कंदा रहंदासीं। नाज़रीन हाणे ॻाल्हि कयूं मौसम जी। सिंध